प्यारी संगत, अवां मां हिक हिक खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं हुजनि। ईअं चयो वेंदो आहे त दुनिया जो को बि भाङो कान्हे जित अवीं सिंधी की न ॾिसंदा। असांजा प्यारा दादा वरी वरी चवंदा हुआ न त जित बि मां वियो आहियां मूंखे ज़रूर को सिंधी अची गॾियो आहे। त प्यारी संगत, जित बि सिंधी हूंदा उत ज़रूर चेटी चंड जे ॾींहुं हू पाण में गॾजंदा, ज़रूर मेला लॻाईंदा, ज़रूर साईं झूलेलाल जी दुआ पिनंदा, बहिराना कढंदा, उत्सव मल्हाईंदा। असांजा प्यारा दादा असांखे वरी वरी चवंदा हा, छो न मेला लॻायो, छो न चेटी चंड मल्हायो, छो न संतनि सतपुरखनि जा जन्मदिन अवीं मल्हायो। पर जेको पैगाम उहो ॾींहुं खणी अचनि था उहो पैगाम अवीं न विसारियो। उन पैगाम जी यादि हमेशह पंहिंजे दिलयुनि जे अंदरि अवीं क़ाइमु रखो। ऐं चेटी चंड जो ॾींहुं कहिड़ो पैगाम खणी अचे थो? चेटी चंड जो ॾींहुं ही पवित्र पैगाम खणी अचे थो, पंहिंजो पाण पछाण, पंहिंजो पाण पछाण, पंहिंजो पाण पछाण। नूरी बाणीअ में केॾा न मिठा वचन अचनि था। पाण में ॻोल्हे पस तूं पाण, हित हुत छो पियो भिटकी हाण। ऐं असांजे प्यारे प्यारे दादा जे पवित्र अंजलि संग्रह में केॾा न मिठा वचन आहिनि। पाण में पेही पस तूं पाण, अंदर ॿोले केरु पछाण। प्यारी संगत, जीअं मूं अव्हांखे चयो, हिकु हिकु ॾींहुं को न को पैगाम खणी अचे थो ऐं असांजो इहो फर्ज़ आहे त छो न उत्सव कयूं, छो न मेला लॻायूं, पर इहो पैगाम, इन जी यादगिरी पाण खे वरी वरी ॾियो। सिंध जे शाइर, सिंध जे संत शाहिर शाह अब्दुल लतीफ़ जे जीवन मां हिकु तमामु दिलि भिॼाईंदड़ ॻाल्हि ॿुधायल आहे। कहिड़ी ॻाल्हि? हिकु दफ़ो शाह अब्दुल लतीफ़ जे पिता वटि हिकु मुरीद अचे थो, चवेसि थो कृपा करे तव्हीं मुंहिंजे घर हलो, मुंहिंजी धीअ जी तबियत ठीकु कान्हे, तव्हीं कृपा करे हली उनखे तपासियो ऐं उन जी अवीं संभाल लहो। उन ॾींहुं शायदि शाह अब्दुल लतीफ़ जे पिता खे को कमु हो या कुझु सबबु हो जो हू पाण नथे वञी सघियो। इन करे पंहिंजे पुट खे वेनती कयईं, यानी शाह अब्दुल लतीफ़ खे वेनती कयईं त तूं वञ। ऐं हींअर शाह अब्दुल लतीफ़ अचे थो। स्वाभाविक आहे जेको हू मुरीद हो उनखे थोरी अंदर में हिबक पए थी, छो त हुन जी बालकी नौजवान हुई ऐं हू हमेशह बुरका पाईंदियूं आहिनि, त हुनखे इहो शायदि ख़्यालु हो त ही बि नौजवान ॿार ऐं हूअ बि नौजवान बालकी। पर तंहिं करे जीअं शाह अब्दुल लतीफ़ अचे थो त ही जेको मुरीद आहे उहो पंहिंजे बालकीअ जी चीच कढी शाह अब्दुल लतीफ़ खे तपासण लाइ ॾिए थो। बसि शाह अब्दुल लतीफ़ हुन बालकीअ जी चीच रुगो ॾिसे थो त बसि हू उन ते मोहित थी वञे थो ऐं पोइ चाहे थो त मां हिन छोकिरीअ सां शादी कयां। ॻाल्हि वॾी आहे पर नंढे में मां अव्हांखे ॿुधायां थी, हुन जो पिता इन ॻाल्हि जी मोकल नथो ॾिए ऐं इन करे अफ़सोस आहे त शाह अब्दुल लतीफ़ जे दिलि खे चोट लॻी वञे थी। ऐं चइबो आहे न, कॾहिं कॾहिं दुख ईंदो आहे त असांजा सुतल रूह जेको असां मां हिक हिक जे अंदरि आहे उहो सुजाग थींदो आहे। ऐं इन इंसिडेंट जे करे, छो त हुनखे जंहिं छोकिरी सां हुन जो प्यार हो उन सां शादी करण लाइ खेसि इनकार कयो वियो, त शाह अब्दुल लतीफ़ जो सुतल रूह सुजाग थिए थो ऐं हू चवे थो त मां छो पियो पंहिंजी ज़िंदगी इन्हनि ॻाल्हियुनि पुठियां ख़र्च कयां, मां पंहिंजो सचो स्वरूप छो नथो सुञाणा, छो न मां वञी पंहिंजो पाण सुञाणा। ऐं तव्हांखे ख़बर आहे कीअं न शाह अब्दुल लतीफ़ हिकु वॾो संत थी पवे थो, कीअं न हुन जे मुख मां बाणी पई अचे ऐं हुन केतिरा ई गीत लिखिया आहिनि जे शाह अब्दुल लतीफ़ जे रसाले में सभु संकलित कया विया आहिनि। जेतोणीकि उहो अॼु असां लाइ पढ़णु ॾुखियो आहे,
पर हिक हिक गीत में छा त अंदरूनी माना आहे। ऐं असांजा प्यारा दादा चवंदा हा त चेटी चंड जा जॾहिं अमीं ॾींहं मल्हायो, छो त शाह अब्दुल लतीफ़ 7 सूरमियूं लिखियूं आहिनि इन पोइट्री फॉर्मेट। ही हैज़ गिवन अस 7 सिंधी फोक टेल्स एंड ईच फोक टेल कन्वेज अ डीप मैसेज। तॾहिं असांजा प्यारा दादा चवंदा हा त हर चेटी चंड ते जेकॾहिं अमीं को न को शाह अब्दुल लतीफ़ जो फोक टेल खणो ऐं उनखे तव्हीं ड्रामेटाइज़ कयो, जीअं जेके हिन टईअ जा नौजवान आहिनि, ॿार आहिनि, उन्हनि खे सिंधी सभ्यता सां वाक़ुफ़ कयो। छो त Sindhi culture is ancient and Sindhi culture has so much to contribute still today to the literature of the world. इन करे प्यारा दादा वरी वरी चवंदा हा त इहे सूरमियूं तव्हीं ॿारनि जे अॻियां इनैक्ट करे रखो। ऐं इन्हनि सूरमियुनि मां हिकु सूरमी आहे नूरी ॼाम तमाची जी। ऐं इहा सूरमी असां सभिनि लाइ केॾी न महत्वपूर्ण आहे, छो त दादा असांजे गुरुदेव साधू वासवानी पंहिंजो तख़लस, पंहिंजो नालो नूरी कीअं खयो, तव्हां मां शायदि किन खे ख़बर हुजे। असांजा गुरुदेव प्यारा दादा, उन्हनि जी तबियत थोरी ढिरी थी पवे थी ऐं खेनि सलाह ॾिनी वञे थी त तव्हीं झिरकण में वञो। उत जी आब हवा सुठी आहे, थोरी थधेरी आहे, उते हिकु ढंढ बि आहे, किंझर ढंढ। तव्हीं वञी उन ढंढ ते पंहिंजो वक़्तु गुज़ारियो, सांत में थोरो रिकूप थी, पोइ ताईं वरी अची पंहिंजा सेवा जा कार्य रिज़्यूम कयो। प्यारा दादा कीअं न झिरकनि में वञनि था। झिरकनि में त चौधारी टकरियूं हूंदियूं हुयूं ऐं असांजे गुरुदेव साधू वासवानी खे त टकरियुनि सां ऐं नदीअ सां केॾो न प्यार हूंदो हो त गुरुदेव साधू वासवानी रोज़ झिरकनि जे पहाड़नि ते चढ़ी वेंदा हा ऐं उन्हनि पहाड़नि जे चोटियुनि तां, उन्हनि टकरियुनि जे चोटियुनि तां हू किंझर नदीअ ॾे पिया निहारींदा हा, जेका नंढी ढंढ हूंदी हुई। ऐं उन ढंढ जे विच में नूरीअ जी समाधि हूंदी हुई। नूरी केरु हुई? नूरी हुई हिकु मुहाणी, पर ॼाम तमाची चयो त मां हिन खे कंदुसि पंहिंजी राणी। पोइ हित किंझर में कीअं न पहाड़नि ते दादा राति जो, अध राति जो उथी वञी वेहंदा हा ऐं कीअं न समाधीअ में चढ़ी वेंदा हा। ऐं हिकु ॾींहुं प्यारा दादा जीअं नूरीअ जे समाधीअ ॾांहुं पिया निहारीन, संदन सुर्त चढ़ी वञे थी ऐं नूरी अची प्यारे दादा जे अॻियां बीहे थी, खे नूरीअ जो दर्शन मिले थो ऐं नूरी प्यारे गुरुदेव साधू वासवानीअ जे अंदरि घिरी वञे थी। ऐं उन ॾींहं खां पोइ जेके बि गीत असांजा गुरुदेव लिखनि था, उन्हनि में एंड में नूरीअ जो नालो ज़रूरु अचे थो। प्यारे दादा जो, गुरुदेव जो इहो तख़लस थी वञे थो, नूरी निमाणी। त जीअं मूं तव्हांखे चयो त नूरी निमाणी ख़ासि करे इन जी जेका इहा कथा आहे या फोकलोर आहे, उहा असां सभिनि लाइ तमामु तमामु प्यारी आहे। असांजा प्यारा प्यारा दादा, तव्हांखे यादि हूंदो 2005 में उहे पाकिस्तान विया, कीअं न केतिरियूं इन्विटेशन्स पाकिस्तान मां आयूं ऐं प्यारा दादा उन्हनि इन्विटेशन्स खे क़बूल कयो। ही वॉज वेटिंग फॉर एन अपॉर्चुनिटी टू गो एंड विज़िट हिज मदरलैंड। ऐं कीअं जॾहिं प्यारा दादा पहिरीं पहिरीं प्लेन मां लहनि था, छा था कनि? सिंध जी मिटी खणी पंहिंजे मस्तक ते रखनि था, पंहिंजनि अखियुनि ते रखनि था, सिंध जे मिटीअ खे चुमनि था। छा त असांजे प्यारे दादा खे सिंध वास्ते प्यार हो। ऐं पोइ प्यारा दादा जेका उत लीला रचाई, उनजो मां अव्हां सां अॼु ज़िक्र न कंदसि। वरी कॾहिं मिलंदासीं त तव्हांखे उन्हनि लीलाउनि जो आनंद चखाईंदसि। प्यारी संगत, प्यारा दादा चवनि था त मूंखे बि ज़रूरु अव्हीं नूरीअ जे समाधीअ ते वठी वञो ऐं कीअं न असीं ॿेरियूं करे, नंढियूं नंढियूं ॿेरियूं करे निकिरूं था। ऐं उन ॾींहुं त बसि जेका किंझर नदी हुई, उहा त फूअ में हुई ऐं छा त शोक लहरियूं हुयूं, तिखियूं लहरियूं हुयूं, कीअं न असांजी ॿेरी पे लुॾी ऐं शायदि लहरुनि चाहियो पिए त असीं गुरुदेव प्यारे दादा जा चरण छूहूं। कीअं न पाणी असांजे ॿेरीअ जे अंदरि अची वञे थो ऐं कीअं न
लहरूं अची प्यारे दादा जा चरण चुमन थियूं। असीं त बेशक पे ॾकियासीं, पर दादा अडोल वेठा हुआ, स्थिर वेठा हुआ। ऐं जॾहिं असीं नूरीअ जे समाधीअ ते पहुचूं था, कीअं न प्यारा दादा उत समाधीअ में चरी वञनि था, खेनि ॼण त नूरीअ जो दर्शन मिले थो। ऐं उत कहिड़ो न अजीब गीत प्यारा दादा ॻाइनि था। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो ज़िक्र अॼु अवां सां करण जो वक़्तु की न आहे, पर ॻाल्हियुनि जी ॻाल्हि आहे हीअ हिकिड़ी त शाह अब्दुल लतीफ़ उन जे जीवन जो बि इहो ई पैगाम हो त अंदर वञो पाण में पेही, पस तूं पाण हित हुत छो पियो भिटकी हाण। मूंखे हिकु चेटी चंड जे ॾींहं जी यादगिरी अचे थी। असां प्यारे दादा खे चयो, प्यारा दादा अॼु चेटी चंड जो पवित्र ॾींहुं आहे, अॼु खां नओं साल शुरू थिए थो, असीं झूने साल खां मोकिलायूं था। पोइ तईं असांखे ॿुधायो हिन नए साल जो पैगाम कहिड़ो आहे, हिन नए साल वास्ते असां मां हिक लाइ अव्हांजी सिख्या कहिड़ी आहे। ऐं पोइ प्यारा दादा चवनि था, अचो त मां तव्हांखे सिख्या हिकु नंढी ॻाल्हि द्वारा ॾियां। ऐं मूं चयो अॼु इहा नंढी ॻाल्हि मां अव्हां सां शेयर कंदसि। प्यारे दादा चयो, 2 फ्रेंड्स हुआ, हिकु छोकिरो हिकु छोकिरी, ॿई हिकु स्कूल में पढ़ंदा हुआ। छोकिरी जो नालो हो मुरली ऐं छोकिरीअ जो नालो हो मोहिनी। ॿई हिकु स्कूल में पढ़ंदा हुआ, पाण में गहरा दोस्त हुआ। जेको मुरली हूंदो हो, नंढे हूंदे खां हुन जे मन में तमामु घणा एम्बिशन्स हूंदा हुआ। हू चवंदो हो, वॾे हूंदे मां वॾा उहिदा कमाईंदुसि, मां वॾो बिज़नेसमैन थींदुसि, शाहूकार थींदुसि। पर ॾिसो, पंहिंजो नंढो कमु शुरू करे थो, पर शराब जे आदत जे हेठि अची वञे थो। ऐं अव्हांखे ख़बर आहे त शराब जॾहिं आदत थी वञे थी, तॾहिं कीअं न माण्हू केतिरो न सहे थो, न रुगो पाण थो सहे, पर सॼे कुटुंब जी बर्बादी थिए थी। ऐं ही वीचारो, हुनखे जेको बि नंढो कमु हो उहो खसिजी वञे थो। ऐं हींअर हू त खाधे जे टुकर वास्ते पिने पियो, दर दर वञी हू पिनंदो हो। ऐं जेका हीअ बालकी हुई, मोहिनी बालकी, हीअ बालकी हुनजो नंढे हूंदे खां वठी आवाज़ तमामु मिठो हो, ॻाल्हाईंदी हुई त बसि लॻंदो हो त हुनजा अखर असीं पिया ॿुधूं। ॻाईंदी हुई, नंढे हूंदे खां वठी संदसि आवाज़ मुरलीअ वांगुरु हूंदो हो। ऐं हीअ बालकी चाहे थी त मां वॾे हूंदे हिकु सुठी रागींदड़ थियां। कीअं न वॾा वॾा इम्तिहान म्यूज़िक में पास करे थी, एंड शी रियली बिकम्स अ वेरी वेरी टैलेंटेड सिंगर। पर चवंदी हुई, मां रुगो उहे गीत ॻाईंदसि जेके शाम जी महिमा जा हुजनि, शाम जे उस्ततीअ में मां ॻाईंदसि। तंहिं करे हिन जा गीत कीअं न केतिरनि लोकनि खे छिकींदा हुआ, हू ख़ासि ईंदा हुआ। चवंदा हुआ, असांजे बेआराम दिलियुनि खे केॾो न आराम मिले थो। वी फील, असांजे अंदरि शीतलता उथे थी। वी फील सो काम, सो कंपोज्ड। केतिरा ई अची हिन खे ॿुधंदा हुआ। नेचुरली ही उन लाइ पैसा चार्ज कंदी हुई, पंहिंजा प्रोग्राम्स कंदी हुई। हशाम माण्हुनि जा अची कठा थींदा हुआ त असीं मोहिनीअ जा गीत, ख़ासि करे जेके शाम जे प्रेम में, शाम जे भक्तीअ में ॻाए थी, उहे ॿुधूं। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, हॉल टिमटार भरियल आहे ऐं मोहिनी वेठी ॻाए, सभु मगन आहिनि शाम जे भक्तीअ में। ऐं उतां अची मुरली लंघे थो, आवाज़ ॿुधे थो, अहिड़ो मधुर आवाज़। चए थो, अंदरि त वञी ॾिसां केरु वेठो ॻाए। जीअं अंदरि घिरे थो, छा थो ॾिसे थो मोहिनी सितार वेठी वॼाए। ऐं बसि माण्हू त उन जे पुठियां एतिरो त मोहिजी विया आहिनि, हुन जे आवाज़ जे पुठियां सभु माण्हू ॼण त एक्सटसी में आहिनि। ऐं कीअं न हू कृष्ण जे भक्तीअ में लिवलीन थी वई आहे, मगन थी वई आहे। ऐं कीअं न भई कृष्ण जा कीर्तन ॻाए, कृष्ण जे महिमा जा गीत ॻाए। ऐं ही मोहन बि उते बीह वञे थो ऐं हुन जा गीत ॿुधे थो। जॾहिं हूअ ॻाए पूरो करे थी, यकदमि वाको करे थो, मोहिनी मोहिनी तूं मूंखे सुञाणी थी। सभु माण्हू निहारीनि था ऐं ॾिसनि था त ही मेरनि कपिड़नि वारो, संदसि हथ मेरा, संदसि पेर मेरा। यकदमि जेके शाहूकार, जेके माण्हू उते कठा थियल आहिनि, उहे चवनि था, हिन खे ॿाहिरि कढो, हिन खे ॿाहिरि कढो, ही अंदरि आयो कीअं आहे।
मोहिनी ॾांहुं निहारे थी ऐं खेनि चवे थी, न तव्हीं हिन खे न कढो। मोहिनी हिन खे सुञाणे थी ऐं मोहिनी हिन ॾांहुं निहारे थी। तॾहिं मोहन खेसि चवे थो, मोहिनी तूं मूंखे सुञाणी थी, छा त तुंहिंजो आवाज़ आहे ऐं कीअं न मां तुंहिंजे आवाज़ ते मोहित हूंदो हुअसि ऐं मां तोखे कीअं न हिमथाईंदो हुअसि। मां तोखे चवंदो हुअसि त तूं वॾे हूंदे अहिड़ी वॾी ॻाईंदड़ थींदीअ ऐं तूं कीअं न लोकनि खे मस्तु कंदीअ। ऐं मां केॾो ख़ुशि आहियां जो मां ॾिसां थो त सचमुच तूं कीअं न कृष्ण प्रेम में, कृष्ण जे भक्तीअ में लोकनि खे पाण सां खणी वेठी आहीं। ऐं ॾिस मूं पंहिंजी हालति कीअं करे छॾी आहे। शराब जे असर हेठि अची मूं पंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी आहे। हींअर त मूंखे खाइण वास्ते बि टुकुर कीन आहे। ऐं मोहिनी हींअर स्टेज तां हेठि लही अचे थी ऐं मोहन ॾे निहारे थी ऐं मोहन खे छा थी चए, मोहन प्यारा तूं उमेद न लाहे, बसि तूं शरण वठि श्री कृष्ण जी ऐं तूं पंहिंजो असली रूप पछाण। तूं पंहिंजो पाण पछाण। तूं ही शरीर कीन आहीं, तूं ही पंजनि तत्वनि जो पुतलो कीन आहीं जो वरी वरी छिकजी थो वञे टेम्पटेशन में। कीअं न तोखे टेम्पटेशन थी थिए त मां वरी वरी शराब पियां। तूं ही शरीर कीन आहीं प्यारा, तूं पंहिंजो असलूपी रूप पछाण, तूं पंहिंजो असलूकी रूप सुञाण। प्यारा तूं कृष्ण जे शरण में अच, जेकी हेल ताईं थियो आहे तूं सभु विसार। ऐं ही ॾिसो छा थो करे, मोहिनीअ जा ही अखर ॿुधे थो, संदसि सुतल रूह जागे थो ऐं चवे थो, श्री कृष्ण मूं अॼु तुंहिंजी शरण वरिती आहे, शरण परे जी तूं लाज रख। अॼु खां वठी मां शराब जी आदत छॾियां थो, मां शराब खे वरी हथ बि कीन लॻाईंदुसि, बसि मूं तुंहिंजी शरण वरिती आहे। ऐं प्यारा दादा असांखे चवनि था, इहो अथव चेटी चंड जो पैगाम। जेकी हेल ताईं थियो आहे सभु विसारियो, चेटी चंड अचे थो या इहो हिकु पैगाम खणी त तव्हीं कृष्ण जी शरण वठो ऐं पंहिंजो असलूकी रूप, पंहिंजो असलूकी स्वरूप, पंहिंजो पाण पछाणो। चेटी चंड कहिड़ो मैसेज खणी अचे थो त असां मां हिकु हिकु जे अंदरि केतिराई विकार आहिनि। अचो त अॼु असीं हिकु विकार खणूं, कांवर जो विकार, काम जो विकार, क्रोध जो विकार, रीस, हसद, लोभ जो विकार, मोह जो विकार, अहंकार जो विकार। अहंकार त ॾिसो कीअं न असांखे ब्लाइंड थो करे छॾे। असां जित निहारियूं था, बसि ऊंधे ई ऊंधे ॾिसूं था, को न को विकार खणूं ऐं असीं चऊं, श्री कृष्ण प्यारा, गुरुदेव प्यारा, प्यारा दादा, असां तुंहिंजी शरण वरिती आहे। अॼोके चेटी चंड जे पवित्र ॾींहुं असीं इहो विकार छॾियूं था, बसि तूं असां ते आसीस कर, पंहिंजी शरण में असांखे तूं क़बूल कर ऐं असां मां हर हिकु खे तूं अॼु नवजीवन जो दान ॾे। अचो प्यारा भाउरो ऐं भेनरूं, प्यारे दादा खां अॼु इहो नवजीवन जो दान घुरूं ऐं ही चेटी चंड असीं सजायो कयूं, सफल कयूं। दादा शाम।